ॾिसे तो गुलाम कादर चैन जो MP ऐं मां वठी वियासीं हरियाण साहिब इनखे सुञाणंदी तव्हांखे तकलीफ़ ॾेई करे ॾिनी त जेके मसला मामला हलिया पे दादा मां तव्हांखे अर्ज़ु करे वञा त जेको बि मां जेल में त ख़बर न आई जीअं ॿाहिरि आयुसि मुंहिंजी सॼी मीडिया वग़ैरह जेको आहे सो ॾिठी आहे उन में जेको आहे सो मुंहिंजे वॾे भाउ जेको आहे सो जेको चयो आहे साहु वारो या जेको बि चयो अथसि सो मूंखे ख़बर न आहे त कंहिंजे चवण ते चयो अथसि या कीअं चयो अथसि सो उन जो मां पाण जेको आहे सो सख़्तु लफ़्ज़नि सां मुज़मत कयां थो ऐं असां पीपल्स पार्टी में हुआसीं आहियूं ऐं असां पीपल्स पार्टी में रहंदासीं छो जो असां उन टाइम में पीपल्स पार्टीअ खां गॾु आहियूं जंहिं टाइम में पीपल्स पार्टी सां केरु बि कोन हो सो इनशाला असां पीपल्स पार्टी में रहंदासीं ऐं जेको आहे सो जंहिंसां बि असांजो वॾो भाउ आहे ऐं मां त उनखे पंहिंजे वॾनि भाइरनि बजाए ॾिसंदो आहियां हाजी अली हसन साहिबु आहे आदि फिराल ठाकुर साहिबु आहे असांजी इज़त कंदी आहे वॾो साहिबु असां उन जा त जेको आहे सो बचा थी ऐं पंहिंजो जेको आहे साहु वॾो असांजो महिरबानी आहे असां ते महिरबानी बि रहियो आहे सो इनजी मां इन तरजीह करणु चाहियां थो त असां पीपल्स पार्टी में इनशाला अॻिते बि रहंदासीं ऐं आहियूं हींअर ॾिसो न जेल में आहियां सॉरी मां हींअर जेल मां आयो आहियां ऐं मूंखे का ख़बर न आहे त छा थिए थो या छा नथो थिए मां ॿ ॾींहं में जीअं आज़ादु थियो आहियां त मुंहिंजे पोयां जेको आहे सो मूंखे गोली लॻल हुई पुराणो जेको आहे सो टाइम खां वठी उन में ॾाढो पोयां बैक में सूर हो इन करे मां जेको हॉस्पिटल में एडमिट थी वियुसि ऐं इन जे करे मूंखे त ख़बर न आहे त अंदरि छा थिए थो या छा नथो थिए जेके केस हुआ उन्हनि जी मूं ज़मानत वरिती आहे ऐं इनशाला असांजो हिकिड़ो घरु आहे पीपल्स पार्टी असांजो घरु आहे ऐं असां पंहिंजो घर पहुचाईंदासीं बस जेल त जेल आहे ऐं उन में केॾो माण्हू खे फैसिलिटी हुजे या न हुजे पर पोइ बि जेल आहे उहो टाइम मां गुज़ारियोसि हाणे तव्हांखे को ख़तरो न आहे न हींअर जेको तव्हांखे इहा ख़बर आहे तव्हांजे पोयां कंहिं गिरफ़्तारी कराई या कंहिं इहे सॼा मामला कया न मूंखे ख़बर न आहे बसि हाणे मां हलियो वियुसि जेको आहे सो जेल ऐं जेल में तव्हांखे ख़बर आहे त को फ़ोन या को अहिड़ो राब्तो आहे कोन पार्टी तरफ़ां मुंहिंजो को राब्तो कोन थियो आहे मां पार्टी सां राब्ते में लॻो पियो आहियां इनशाला मुंहिंजो जल्दी थी वेंदो पार्टी जी जी इनशाला हिन वक़्तु तव्हांखे या तव्हांजे भाउ मां हाणे 2 ॾींहं थिया आहिनि मां अर्ज़ु कयो त मां आयो आहियां फ़िलहालु त मां अहिड़ी ॻाल्हि कान्हे दादा मां ॾिसो हींअर जेको इहे प्रेस कॉन्फ्रेंस कयां थो त मूंखे का बि ख़बर कोन हुई जेको मुंहिंजो भाउ इस्माइल लारी साहिबु बयानु ॾिनो ऐं मां हींअर ॿाहिरि आयो आहियां त मूं इहो बयानु जेको आहे सो ॿुधो आहे त इन जी